अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 JDO न्यूज़ ऐं यहाँ वज़ीर उन्नड़ खिप्रो मां ख़बर शामिल कयूं था। हाजी बोज़दार जी खिप्रो वाया राड़ हाजी उस्मान चायूं वाया ढाबे 20 साल गुज़रण बावजूद न ठहियो। रोड हंधा हंधा टुटी तबाह थी वियो। रोड में 6 फुट जा वॾा खॾा पइजी विया। ही रोड चूंडियल नुमाइंदनि जे बेध्यानीअ सबब न ठही सघियो। इलाइक़े वासियुनि खे सफ़री सहूलतुनि में ॾुखियायूं पेश अचण लॻियूं। मज़कूरा रोड ते हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। केतिरा ई दफ़ा मज़कूरा रोड तामीर न थियण जूं मीडिया में ख़बरूं लॻियूं, पर हाणे हाईवे खाते जे एग्ज़िक्यूटिव इंजीनियर सां गॾु नोटिस न आहे वरितो, जॾहिं त मज़कूरा रोड खिप्रो वाया ख़लीफ़ा हाजी आंको चाहियूं ताईं मंज़ूर हो। जेको रोड जो ठेकेदार कमु अधु में छॾे गुम थी वियो। अधु रोड जो कमु रहियल आहे जेको अञा ताईं मुकमल न आहे थी सघियो। मज़कूरा रोड ते नई ठहंदड़ नारा केनाल ते तामीर थियल ब्रिज जो कमु मुकमल थियो, पर उन जी भराई बि अञा ताईं ठेकेदार नाहे कराए सघियो। जॾहिं त 3 खां 4 किलोमीटर रोड अञा ताईं नाहे ठही सघियो। जॾहिं त ठहियल रोड में नाक़स मटीरियल इस्तेमालु थियल आहे जेको पोयां खां टुटी रहियो आहे। रोड में ठेकेदार कचो डामर इस्तेमालु कयो आहे, जॾहिं त मज़कूरा रोड अछड़ो थर खे बि लॻे थो। हितां जा रहवासी केतिरे ई ॾुखियनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कंहिं मज़कूरा रोड ते तवजो न आहे ॾिनी। उन ॾिस में ॻोठाणनि हामिद मंगरियो, लतीफ़ करमू भील ऐं ॿियनि 4 JDO न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त चूंडियल नुमाइंदनि असां खां वोट वठण खां पोइ इलाइक़े वासियुनि जा मसइला बि हल न आहिनि करे सघिया। इलाइक़े वासियुनि खे केरु पुछण लाइ तयारु न आहे। सागड़ ज़िलो गैस सां मालामाल आहे। उन बावजूदि असांजे तइलीक़े जा मेन रोड तोड़े ॻोठनि ॾांहुं वेंदड़ लिंक रोड हदा हदा टुटी तबाह थी विया आहिनि। रोड में 4 खां 6 फुट जा वॾा खॾा पइजी विया आहिनि, जॾहिं त हिते हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। 4 JDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 JDO न्यूज़।